बाबत वीचार वंडिया आहिनि, अचो त तव्हांखे ॾेखारियूं। सुलेमान सब्ज़ो जे नाले सां सुञाणींदा आहिनि, फ़कीर सुलेमान बि सॾींदा आहिनि। जीअं त असां हिन इश्क जे सफ़र में यानी राग जे सफ़र में तक़रीबन हूअं त बचपन खां ई इश्क हुयो राग जो, लेकिन असां जेको बाक़ाइदे तौर ते 5 जून 1997 ईस्वी, मूंखे तारीख़ अॼु बि यादि आहे, मुंहिंजो उस्तादु आहे, अल्लाह सी हुनखे वॾी हयाती ॾे, फ़कीर अली हसन सावंत साहब, जंहिंजो घर असांजे भरिसां हुयो ऐं हू उन वक़्तु ऑलरेडी फ़नकार हो ॻाईंदो, ऐं हुन मुंहिंजो आवाज़ु ॿुधो ऐं हुनखे पसंदि आयो। चई त बाबा तव्हां ॻायो। मूं चयो बाबा मूंखे पाण खे ॻाइण जो शौक़ु आहे, लेकिन कोई अहिड़ो माण्हू न आहे जेको असांखे अॻिते खणी हले। हू फ़कीर इंसानु आहे, अल्लाह साईं हुनखे ख़ुशि रखे। हुन चयो त बाबा को मसइलो ई न आहे, मां तव्हांखे सेखारींदुसि। पोइ जेको असांजो राग जो सफ़र हलियो पंहिंजे उस्ताद फ़कीर अली हसन सावंत खां, असां जेको घणो थोरो घणो सिखियोसीं, सिखूं था पिया। ही त राग जो जेको सफ़र आहे, राग जी जेका सिख्या आहे, बहरे अमीक आहे। असां त तोबा कुझु बि न आहियूं। वॾा वॾा ख़ान साहब क्लासिकल गवैया उहे बि चई आहिनि त बाबा असां अञा सिखूं था पिया, पर असां त बहरहाल शुक्र आहे अल्लाह जो।